एलोन मस्क जे सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स खे पहिरियां थ्रेड्स टक्कर ॾिनो हो, जंहिंखां पोइ हिकु ॿियो वॾो चैलेंज साम्हूं अची वियो आहे। ट्विटर जे शरीक बानी जैक डोर्सी जो नओं सोशल मीडिया प्लेटफॉर्म ब्लू स्काई हाणे एक्स खे टक्कर ॾियण लाइ तयार आहे। हाणे हिन प्लेटफॉर्म जूं पोस्ट ॾिसण लाइ अकाउंट ठाहिण या लॉगिन थियण जी ज़रूरत न आहे। असल में हाणे हर माण्हू ब्लू स्काई ऐप ते या वेब वर्ज़न ते माण्हुनि जूं पोस्टूं ॾिसी सघे थो। ब्लू स्काई जे CEO गुज़िरियल ॾींहुं हिकु ब्लॉग पोस्ट में अहिड़ो ऐलान कयो। ब्लू स्काई जो लोगो बि तब्दील कयो वियो आहे ऐं हाणे हिकु पोपट ॾेखारियो वञे थो। इन खां अॻु ककर ऐं नीरो आसमान नज़र ईंदो हो। हिन वक़्तु ब्लू स्काई जो वाहिपेदार बणजण लाइ अव्हां खे इनवाइट घुर्बल हूंदी, पर पोइ बि हिन ऐप खे लखें भेरा डाउनलोड कयो वियो आहे। जैक डोर्सी हिन नए प्लेटफॉर्म ते ड्रिघे वक़्त खां कमु करे रहियो हो ऐं एक्स जे उबतड़ नओं सोशल मीडिया प्लेटफॉर्म आणणु चाहे पियो, जंहिंजी डेटा ख़ुदमुख्तियार सर्वर्स में महफ़ूज़ कई वञे, यानी इन ताईं रसाई मुमकिन ई न हुजे। जैक डोर्सी माज़ी में चई चुको आहे त खेसि ट्विटर खे कमर्शलाइज़ करण ते पछतावो आहे ऐं खेसि मौक़ो मिलियो त हू हिकु ओपन सोर्स प्रोजेक्ट ते कमु करणु पसंदि कंदो। अगस्त 2022 में हिकु ट्वीट में हुन चयो त मूंखे पछतावो आहे त ट्विटर कंपनी बणिजी वई। ख़्यालु रहे त ब्लू स्काई प्रोजेक्ट ते 2019 में कमु शुरू थियो हो ऐं शुरूआत में ट्विटर ई हिन प्लेटफॉर्म लाइ सीड़पकारी कई हुई। बाद में 2022 में हिन खे हिकु ख़ुदमुख्तियार कंपनी जे तौर ते जे ग्रेबर हवाले कयो वियो।